हिकिड़ो हुयो बादशाह, नेक सालिह बादशाह। उन दिल में अज़म कयो हो त मस्जिद ठाराईंदुसि, पर पंहिंजे हथ जे पोरे से पंहिंजे बादशाही जे कमनि कारनि मां वांदो थी कोई सुट्र वटींदो हो। बादशाह वक़्त जो सुट्र वटे तैयार करे जॾहिं गोटियूं तैयार थींदियूं पंहिंजो वेस बदलाए बाज़ार में खणी वेंदो हो वापारी थी। पोइ जेकी उन मां मिलंदो हो उन सां मस्जिद में पोइ कॾहिं सिरूं मिलियूं, कॾहिं छा मिलियो, होरड़िया होरड़िया कमड़ो पियो हलंदो हो। बादशाही ख़याल हिकिड़े ॾींहुं वज़ीर ॾे निहारे चई, ऐं वज़ीर सॼी ज़िंदगी तो मुंहिंजी ख़िदमत कई आहे, मुंहिंजी दिलि थी चवे अॼु जेकी घुरी सो तोखे ॾियां। वज़ीर निहारे चयो, बादशाह जेकॾहिं मूं ते राज़ी थी पियो हुई त पोइ मुंहिंजी अधु पघार मस्जिद जे कम में लॻा। बादशाह जो ईअं कोन थींदो, इहो मुंहिंजे पंहिंजे महिनत सां कयल अज़म, ॿियो कुझु घुर। बादशाह भला चोथों हिसो वधंदे वधंदे हिकिड़े पैसे ते वञी बादशाह हा कई, इहो बि हिकिड़ो दफ़ो। बादशाह जो हिकिड़ो पैसो तो ऐं उहो बि हिकिड़ो दफ़ो। वरी मुतालबो न कजां, इन जे एवज़ जेको चवी ॾे चई मूंखे कुझु न खपे, हिकिड़ो पैसो मुंहिंजो इन मस्जिद में लॻा। बादशाह वाइदो कयो। उन वज़ीर जॾहिं उन जी पघार जो टाइम थियो, हिकिड़ो पैसो बादशाह उन वज़ीर जे हिकिड़े पैसे मां जेका शइ लॻी सा मस्जिद में वठी लॻाई। जॾहिं रात थी, वाह मुंहिंजा करीम रब तुंहिंजी कुदरत। रात थी, उन बादशाह ॾिठो त अजीब हिकु मंज़र में अची वियो हा। हिक खां हिकु महल लॻा पिया आहिनि, हिक खां हिकु महलनि ते नाला लिखिया पिया आहिनि। साम्हूं ॾिठई ॿ महल गॾु ठहिया पिया आहिनि, हिकिड़े ते मुंहिंजो नालो लिखियो पियो आहे, हिकिड़े ते मुंहिंजे वज़ीर जो नालो लिखियो पियो आहे। बादशाह अरडो अॻिते वधियो, मालूमात कई, हे असांजा बंगला, हे मुंहिंजो छाजो ऐं मुंहिंजे वज़ीर जो। ऐं बादशाह तूं मस्जिद ठाराई थो ज़मीन ते, अल्लाह तुंहिंजे लाइ जन्नत में ही महल तयारु करायो आहे। चे मुंहिंजो वज़ीर छा कंदो आहे? चे हिकिड़ो पैसो उन जो जो तो मस्जिद में हयो, चे हिकिड़े पैसे जे एवज़ बि महल ऐं मुंहिंजे महिनत जे एवज़ बि महल। चे अल्लाह पैसनि खे न ॾिसंदो आहे, ख़ुदा दिलनि जो मालिक आहे। मुंहिंजो अल्लाह पैसनि खे न ॾिसंदो आहे त 5 लख कंहिं ॾिना ऐं 20 लख कंहिं ॾिना, 5 रुपया कंहिं ॾिना। मुंहिंजो रब दिलनि जो मालिक आहे। जंहिं रुॻी हिकिड़ी तकारी खई मस्जिद में त अल्लाह जो घर ठही रहियो आहे। मौला मूं वटि ॿियो कुझु त कोन्हे, पर जवानी ॾिनी अथई, सिहत ॾिनी अथई, हे अॼोको ॾींहुं मां मस्जिद में मज़ूरी थो कयां। ऐं मुंहिंजा दोस्त उन मज़ूरीअ जो मुआवज़ो जॾहिं न महशर जे मैदान में मिलंदो, दिलि चवंदी सॼी ज़िंदगी पियो मस्जिदनि में मुर्गी मज़ूरी करी।